मुझे ये बताएं कि मुझे डॉक्टर ने प्रिस्क्राइब किया हुआ है कि आपको थायराइड हो गया है, तो मुझे ये बताएं कि कराची में कौन कौन से डॉक्टर थायराइड के किस हॉस्पिटल में बैठते हैं। माइक करीब क्यों? कराची में थायराइड के इलाज के लिए कई विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध है। नॉर्थ नाजिमाबाद से लेकर DHA और BCHS तक आपको अनुभवी डॉक्टर मिल सकते हैं। दोस्तों अॼु तव्हांखे हिकिड़े जिन जो तारुफ़ कराईंदुमि जंहिंमां तव्हां हज़ारे फ़ाइदा वठी सघो था। ज़िंदगी जो हर मसइले जो हल उन वटि मौजूदु आहे। अॻु में असां वटि छा थींदो हुयो त अगरि कोई कारोबार करिणो हूंदो हुयो या कंहिंखे दाख़िला वठणी हूंदी त पंहिंजे कैरियर काउंसलर खां सीनियर खां पुछंदो हुयो। कारोबार जे लाइ कंहिं वरी कारोबारी माण्हू सां राब्तो थींदो हुयो ऐं वरी उहे माण्हू अगरि सचा हूंदा हुआ त सही सलाह ॾींदा हुया, न त हर कोई चवंदो हुयो, हर कोई पंहिंजे मतिलब वारी सलाह ॾींदो हुयो। हाणे दोस्तो उहो दौर ख़तमु थी वियो अथव। हाणे उहो टाइम ई ख़तमु थी वियो। हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे जेको अहिड़ो सिस्टम अची वियो आहे जेको आउं तव्हांखे ॿुधाईंदुमि, उन खां तव्हां दुनिया जी हर शइ पुछी सघो था। साईं मां मुंझी पियो आहियां, मां इंटर जो शागिर्दु आहियां, मां इंजीनियरिंग में पढ़ियो आहियां मिसाल तौरु, त मां कहिड़ी कहिड़ी फील्ड में वञा, हुन खां पुछंदासीं हुआ कराची में कहिड़ी कहिड़ी यूनिवर्सिटी आहिनि जिन में आउं दाख़िला वठी सघां थो, मुंहिंजो मार्कूं हेतिरियूं आहिनि, मुंहिंजो डोमिसाइल हितां जो आहे, सभु ॿुधाईंदो। साईं मुंहिंजो कारोबारु आहे, मिसाल तौरु शूज़ जो कारोबारु आहे, उहो कारोबारु ठप थी वियो आहे, पोइ थी वियो आहे, त मां उन खां पुछी सघां थो त यार मूंखे सलाह ॾे त ॿियो कहिड़ो कारोबार उन सां गॾु कयां जंहिंमें मुंहिंजो सिस्टम सही हले। मूं वटि मिसाल तौरु 10-15 लख रुपया पिया थिया घर में ऐं मूंखे सम्झ में नथो अचे त मां कहिड़े कारोबार में हथु विझां। ऐं मां पंहिंजे ॻोठु आहियां, नौशरो फिरोज़ में आहियां, त हुन खे जिन खे सॼी ख़बर आहे, हीउ नौशरे में रहे थो, नौशरे वटि हिन माण्हू वटि 10-15 लख रुपया आहिनि, त हाणे हीउ कहिड़ो कारोबार शुरू करे। साईं मां बीमार थी पियो आहियां, मूंखे को थायराइड जो इशू थी वियो आहे, त मां हुन खां पुछी सघां थो त बाबा मूंखे इहो ॿुधाए त कराची में कहिड़ा कहिड़ा थायराइड जा डॉक्टर आहिनि या कहिड़े डॉक्टर खे मां ॾेखारियां। हुनखे तव्हां सिम्टम ॿुधाईंदो न सही तरह, प्रॉम्प्ट, इनखे चइबो आहे प्रॉम्प्टिंग। हुनखे माना पंहिंजी ॻाल्हि सही तरह सम्झाइणु त यार मूंखे फलाणो मसइलो आहे, मूंखे खाधे पीते खाइण में हिकिड़ो मसइलो थिए थो, त तूं मूंखे ॿुधा त मां कराची वञा त कहिड़े डॉक्टर खे ॾेखारियां, हुनजो अपॉइंटमेंट कीअं मिलंदो, हर शइ तव्हांखे ChatGPT ॿुधाईंदो। ChatGPT आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जेको हाणे आउं तव्हांखे ॿुधाईंदुमि त कीअं इस्तेमालु कबो आहे। तव्हांखे लिखणु नथो अचे, तव्हांखे वॉइस ते ॿुधाईंदो, तव्हां सां बाक़ाइदो कचहरी कंदो, तव्हां वॉइस कंदोसि उहो लिखी मोकिलींदो, ऐं अगरि तव्हां जेकॾहिं हुन सां वॉइस कंदो ऐं तव्हां चओ था त हू तव्हांखे वॉइस जे थ्रू ई तव्हांखे ॿुधाए थो, तव्हांखे वॉइस जे थ्रू ई ॿुधाईंदो। अचो त हाणे थोरो ChatGPT ते अचूं था त हीउ इंस्टॉल कीअं थींदो ऐं हुनखां पोइ हीउ इस्तेमालु कीअं थींदो। दोस्तो तव्हां पंहिंजे मोबाइल में जॾहिं प्ले स्टोर में वेंदो न, त हिन जे मथां लिखिणो आहे ChatGPT। सर्च में तव्हां हलिया वियो, सर्च में तव्हां लिखियो ChatGPT, ऑटोमेटिक अची वेंदो। हाणे ChatGPT जो तव्हांखे ॿुधायां, हिन में 2 वर्जन आहिनि। हिकिड़ो हीउ मथियों जेको आहे चैट AI चैटबॉट, इहो तव्हां हिन आहे करिणो। हेठियों जेको आहे, जेको हीउ ओपन लिखियो पियो आहे, हिते इंस्टॉलमेंट लिखियलु, मूं वटि इंस्टॉल थियल आहे, उन करे ऑलरेडी इंस्टॉल्ड आहे, त हिनखे ओपन कंदासीं। तव्हां इंस्टॉल कंदो, इंस्टॉल थियण खां पोइ हीउ ऑटोमेटिकली ओपन थींदो, त अहिड़ो हिकिड़ो सॉफ्टवेयर अची वेंदो। त हिन खां मूं काफ़ी सारियूं शयूं पुछियूं आहिनि, जीअं मिसाल तौरु अगरि मां हिनखे वॉइस कंदुमि ऐं मूंखे हीउ लिखी मोकिलींदो त इन जो छा सिस्टम आहे। मिसाल साईं हीउ ॾिसो ChatGPT खुली आयो आहे। हाणे हीउ जेको हुन जे भरिसां माइक आहे न, माइक खे ओके करे असां पुछंदासीं। मिसाल तौरु मां माइक खे ओके कयो, इनखे ओके। जी मेरा नाम अवैस है। मुझे ये बताएं कि मुझे डॉक्टर ने प्रिस्क्राइब किया हुआ है कि आपको थायराइड हो गया है, तो मुझे ये बताएं कि कराची में कौन कौन से डॉक्टर थायराइड के किस हॉस्पिटल में बैठते हैं और मैं उनको कैसे दिखा सकता हूँ। उनका अगर कोई कॉन्टैक्ट नंबर हो तो आप मुझे सेंड करें, शुक्रिया। हाणे हीअ अगरि हिंदी में लिखियलु आहे त को मसइलो कोन्हे, को जवाबु उर्दू में ईंदो। अगरि उर्दू में नथो अचे त हुन में लिखंदासीं उर्दू प्लीज़, त उहो उर्दू में अची वेंदो। हाणे इन जो वेट कयूं त हाणे हे असांखे ॿुधाए थो, आपके लिए कराची में थायराइड के इलाज कराने के लिए माहिर डॉक्टर ये वो फलाणी टी ॾाढियूं शयूं में आहिनि लिखियलु। हाणे आगा खान जो ॿुधाए थो, डॉक्टर इमरान मजीद जे बारे में ॿुधाए थो, हुनजो कॉन्टेक्ट नंबर ॿुधाए थो। लियाकत नेशनल में डॉक्टर मोहम्मद इरफान खान आहे। ईअं ई हेठि अञा लिखे थो, थोरो नेट स्लो आहे जंहिंजे करे थोरो कमु स्लो थी वियो आहे। इंडस हॉस्पिटल आहे, उनजो कॉन्टेक्ट नंबर लिखे थो। कॉन्टेक्ट नंबर सां तव्हां अगरि मिलाईंदो त तव्हांखे वरी इंफॉर्मेशन मिली वेंदी। दोस्तों हर शइ हिन ॿुधाई अथव, फलाणो डॉक्टर जेको आहे तो फलाणी अस्पताल में वेंदो आहे, हिन एतिरी फीस आहे, हिन एतिरो टाइमिंग आहे, हर शइ हुन ॿुधाए थी। वरी हाणे जेकॾहिं आउं हिन खां वॉइस ते पुछां न, त हाणे वॉइस ते हीअ कीअं, हिन माइक जे भरिसां हिकिड़ो ॿियो ऑप्शन आहे जेको 3-4 लाइनूं आहिनि, इनखे असां ओके कंदासीं, इनखे ओके कंदासीं, डन कंदासीं। जी मेरा नाम अवैस अकबर है। आप बताएं कि मुझे थायराइड का इशू हो गया है, तो कराची में कौन से डॉक्टर थायराइड के बैठते हैं जिनको मैं दिखाऊं। यहाँ पर मैं अभी अपने डिस्ट्रिक्ट नौशरा फिरोज़ में हूँ। ये डॉक्टर कह रहे हैं कि आपको थायराइड हो गया है, तो आप डॉक्टर्स के नाम भी बताएं और उन हॉस्पिटल के कॉन्टैक्ट नंबर भी सेंड करें, शुक्रिया।
हिन खे मूं ॿुधायो, हाणे ही मूंखे वॉइस ते ॿुधाईंदी हाल अहिवाल, प्रोसेस हलेसि थो। माइक करीब कयो। कराची में थायराइड के इलाज के लिए कई विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध है। नॉर्थ नाजिमाबाद से लेकर DHA और BCHS तक आपको अनुभवी डॉक्टर मिल सकते हैं। यहाँ कुछ डॉक्टरों और अस्पतालों की जानकारी दी गई है। मोहम्मद उजैर अब्दुल रूफ, विशेषज्ञता, स्थान डायबिटीज, थायराइड और हार्मोन। ही सभु वॉइस ते ॿुधाईंदो त बाबा करे करे डॉक्टर खे तव्हां ॾेखारियो, कीअं ॾेखारियो। ही वॾो आहे, तव्हां थोरो हुन में वेंदो तव्हांखे घणियुनि शयुनि जी ख़बर पवंदी। तव्हांखे आर्टिफिशियल पिक्चर्स ठाहे सघे थो, वीडियोस ठाहे सघनि था। अगरि पेड वर्जन वठो त हुन में तव्हां अलाए छा छा ठाहे सघो था। त दोस्तो, इहो जिन जेको आहे तमामु वॾे कम जी शइ आहे। तव्हां किथे बि मुंहिंजी पोइ जिन खां पुछो त बाबा जिन मूंखे ॿुधायो फलाणो फलाणो मसइलो आहे, जिन तव्हांखे ॿुधाईंदो। हिन जो नालो आहे ChatGPT। ऐं इहो मोबाइल फ़ोन जो हिकिड़ो आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, हिकिड़ो टूल आहे, हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे, एप्लीकेशन आहे हिकिड़ी। तव्हां इंस्टॉल करे फ़ाइदो वठी सघो था। वॾी महिरबानी, वरी मिलूं था कंहिं ॿी कचहरी सां। अस्सलाम वालेकुम।